जय झूलेलाल। मां सिंधियानी कंचन सुनील खत्री तव्हां सभी जो स्वागत थी कयां अॼु जन व्लॉग में। अॼु आहे जुमे जो ॾींहुं ऐं अॼु आहे वरुणथी एकादशी यानी कि वरुणथी ग्यारस। अॼु जे ग्यारस जे ॾींहं ते भगवान विष्णु जे पंजे रूप यानी वामन भगवान खे ध्यान में रखी इहो एकादशी जो विर्त कयो वेंदो आहे। अॼु जे ॾींहं ते उपवास जो खाइणु खपे, फल खाइणु खपनि ऐं सिर्फ़ु फल आहार ते रहणु घुरिजे। इहो असांजे बॉडी जे डिटॉक्सिफिकेशन जे लाइ बि सुठो हूंदो आहे त एकादशी जो विर्त ज़रूरु करणु घुरिजे ऐं इन जो पुण्य बि ॾाढो वॾो आहे। त अचो अॼु जो व्लॉग स्टार्ट था कयूं। हाणे थिया आहिनि 11 जीअं तव्हांखे ख़बर आहे। 11 बजे ताईं असांजी जूस, मी टाइम, एक्सरसाइज़, तंहिंखां पोइ असांजी नाश्ते खां पोइ जी चांहि सभु थी वियो हूंदो आहे। घर जो कमु बि थी वियो हूंदो आहे। त हाणे असां फ्री आहियूं पंहिंजे ऑफिस जो कमु चालू करण लाइ। व्लॉग स्टार्ट करे हाणे मां पंहिंजे ऑफिस जो कमु कंदसि। मूंखे अॼु जाम कॉल्स करना आहिनि। उनखां पोइ 5 बजे हिकु वेबिनार आहे। उहो वेबिनार करण खां पोइ असां हेठि राउंड ते वेंदासीं ऐं पोइ ॾिसंदासीं अॼु असां छा ठाहिण वारा आहियूं। ग्यारसी ॾिसंदा रहो। तव्हांखे इहे वीडियो कीअं था लॻनि, लाइक करे कमेंट करे ॿुधाईंदा रहो। अगरि पसंदि अचनि था त मिटनि माइटनि सेणनि सॼणनि सां शेयर कयो। अगरि तव्हां अञा ताईं सब्सक्राइब न कयो आहे चैनल ते या पहिरियों दफ़ो हिन चैनल ते आया आहियो त सब्सक्राइब करे पासे में घंटी वॼाइणु बिल्कुलु न विसारजो, जीअं तव्हांखे सभिनि खां पहिरियों जेको बि नओं वीडियो अपलोड थिए सभिनि खां पहिरियों ञापो तव्हांखे अचे। मिलूं था अॻियां जे ॾींहं में। गर्मीअ जो मौसम हुजे ऐं मैंगो शेक न पियूं ईअं थी न सघंदो आहे। हाणे कॉलिंग करे करे मां थोरो ब्रेक खई आहे ऐं ब्रेक में असां पीअण वारा आहियूं मैंगो शेक। उमेदु आहे तव्हांखे हीअ रेसिपी पसंदि ईंदी। पसंदि अचे त लाइक करे शेयर ज़रूरु कजो, कमेंट करे तव्हांजा फीडबैक शेयर कजो ऐं चैनल खे सब्सक्राइब करे घंटी ज़रूरु वॼाइजो। ध्रुविका सुम्ही रही आहे ऐं मुंहिंजे हिते वेबिनार हली रहियो आहे। जीअं ई ध्रुविका उथंदी मुंहिंजो वेबिनार पूरो थी वेंदो। पोइ असां वेंदासीं हेठि वॉक ते। वॉक तां अचण खां पोइ तव्हां सां मिलंदा छो त अॼु मुंहिंजे फ़ोन में बिल्कुलु बैटरी कान्हे। मां चार्जिंग ते रखी करे वॉक ते ईअं ई वञण वारी आहियां। मिलूं था ब्रेक खां पोइ। कीअं आहियो तव्हां सभु? जाम टाइम खां तव्हां सां ॻाल्हाइण थी न सघियो आहे। कल्ह बि सभु रेसिपीज़ जा ई मोस्टली वीडियोज़ हुया। अॼु ग्यारस त असां ग्यारस न रखी, लेकिन तव्हां लाइ स्पेशल साबूदाणनि जी खिचड़ी जी रेसिपी मां शेयर करे रही आहियां। हिन वीडियो में ज़रूरु ॾिसिजो ऐं तव्हां उन ई स्टाइल सां ठाहे करे कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो तव्हांखे साबूदाणनि जी खिचड़ी कीअं लॻी। ऐं ॿियो तव्हांखे वीडियोज़ बि कीअं था लॻनि उहो बि ॿुधाईंदव त ॾाढी ख़ुशी थींदी। अॼु जो ॾींहुं काफ़ी बिज़ी हुयो, जाम फ़ोन कॉल्स हुया ऐं हिकु फ़ोन सां कमु करणु उअं ई बि अॼुकल्ह छो त लॉकडाउन आहे त लॉकडाउन जे करे ॿियो कुझु एंटरटेनमेंट जो सोर्स बचो न आहे। टीवी ॾिसण जी त शुरूअ खां मूंखे आदत कान्हे, त इन करे मैक्सिमम शयूं वीडियोज़ एंटरटेनमेंट चओ, कमु चओ, वर्क फ्रॉम होम चओ, व्लॉग्स चओ, सभु कुझु जेको बि थी रहियो आहे सभु हिकु इंस्ट्रूमेंट खां थी रहियो आहे, उहो आहे फ़ोन। इन करे चवंदा आहिनि शायदि कि फ़ोन असांजो जेको आहे बिना अंग थी वियो आहे इनफैक्ट, जंहिंजे बिना असां अपाहिज थी था वञूं। ऐं रिसेंटली तव्हां महसूसु कयो हूंदो कि गर्मी जाम वधी रही आहे, त जीअं जीअं टेक्नोलॉजी वधे थी तीअं तीअं असां इंसाननि जी लाइफ ते बि जाम वॾो इम्पैक्ट अची रहियो आहे। तव्हांखे छा थो लॻे कि हीअ गर्मी एॾी छो वधी आहे? रीज़न्स कैन बी थी सघंदो आहे एसियुनि जे करे वधी आहे। जो एसी जेका आहे रूमनि में त थधी हवा ॾिए थी, पर ॿाहिरि गरम हवा छॾे थी, त उन जे करे बि पर्यावरण में गरमाइश वधे थी, पाणीअ जी कमी थिए थी। गर्मी वधण जो ॿियो बि तव्हांखे कारण ख़बर ई आहे, ग्लोबल वार्मिंग उहो त आहे, पर हाणे जेको असां टेस्टिंग करे रहिया आहियूं, जेको रिसेंटली मूंखे हिकु ऑडियो क्लिप आई हुई त मां ॿुधां पई त हुन में चयूं कि उन में ईअं ॿुधायो वियो आहे, हाणे केतिरो सच आहे केतिरो कूड़ आहे मूंखे ख़बर न आहे, पर हुन में ॿुधायो वियो आहे कि 5G जी टेस्टिंग हली रही आहे ऐं इन करे ई हेॾी गर्मी वधी वई आहे। बॉम्बे में इन करे गर्मी वधी वई आहे छो त हिते 5G जी टेस्टिंग चालू आहे। हाणे मूंखे ख़बर न आहे केतिरो सही आहे केतिरो ग़लति आहे, पर सोचण जी ॻाल्हि इहा आहे कि अगरि असां टेक्नोलॉजी खे वधाइण लाइ पर्यावरण खे एॾो नुक़सानु कयूं था त छा असांखे हुन टेक्नोलॉजी जी ज़रूरत आहे? छा इन टेक्नोलॉजी खां पहिरियों असांजी लाइफ असांजी ज़िंदगी इन खां सुठी न हलंदी हुई? तव्हांखे नथो लॻे कि इन खां बेटर असांजी ज़िंदगी हूंदी हुई टेक्नोलॉजी खां?
त हे इंसान जेको आहे एॾी सम्झ में नथी अचे ॻाल्हि की छा हली रहियो आहे, की हुनखे अहिड़ी कहिड़ी ज़रूरत पई आहे जो पर्यावरण खे एॾो नुक़सान पहुचाए करे इंसान जानवरनि जी त छॾियो पर पंहिंजी बि जान रिस्क में विझी करे बि हिन टेक्नोलॉजी जे पुठियां लॻो पियो आहे। छा हासिल थो करणु चाहे इंसान? आहे माना मूंखे लॻे थो शायदि मां कुझु डीप थी सोचां हिन टॉपिक में, पर तव्हांजा व्यूज़ छा आहिनि कमेंट करे ॿुधाइजो। जेतोणीकि मूंखे लॻे थो की असांखे, मूंखे नथो लॻे की हिन खां वधीक कुझु टेक्नोलॉजी ज़रूरत आहे। इनफैक्ट हाणे बि जेको आहे उहो जाम मैक्सिमम थी चुको आहे। अञा इन खां पोइ हाणे तव्हां सोचो असांखे एॾी गर्मी थी फील थिए, असांजी जेका पोइ जी जनरेशन आहे उन खां पोइ जी जनरेशन आहे उन्हनि जो छा हाल थींदो। इंसान चाहे थो मां हिन ग्रह ते बि पहुचां, हुन ग्रह ते बि पहुचां, सभिनी हंधि पहुचण थो चाहे, लेकिन हाणे जो वक़्तु जेको उनखे ज़िंदगी मिली आहे उहो परमानेंट न आहे, हमेशह त पृथ्वी ते रहण वारो न आहे। भले केतिरी बि कोशिशि करे 50 खां उहो लाइफ एक्सपेक्टेंसी 70 ताईं पहुचाए, 80 ताईं पहुचाए, लेकिन अजर अमर त न थी सघंदो आहे। भॻवान जे अॻियां माना उहो जेका असीम शक्ति आहे उन जे अॻियां त इंसान जी काई ताक़त कान्हे की पहुची सघे होसि ताईं। आई डोंट नो, माना मूंखे इहो ॾाढो फील थींदो आहे भई इंसान छा थो चाहे, शायदि इहो इंसान खे ई ख़बर न आहे। छॾियो, हलो ॿिए टॉपिक ते था ॻाल्हायूं। मूंखे लॻे थो जाम सीरियस थी वियमि मां हिन टॉपिक ते, एंड एक्चुअली मां जाम सीरियस आहियां हिन टॉपिक ते। मूंखे सची सची कॾहिं कॾहिं सोचे करे डपु लॻंदो आहे की असांजी जेके पुठियां जनरेशन अचे थी उन जो अलाए छा हाल थींदो, अलाए किथे दुनिया पहुचण वारी आहे। झूलेलाल ई महिर करे बाबा। खैर हलो, टॉपिक चेंज था कयूं, जाम थी वियो मोबाइल ऐं टेक्नोलॉजी जे लिए। त तव्हां कीअं टाइम स्पेंड करे रहिया आहियो हिन लॉकडाउन में, ऐं लॉकडाउन में छा छा अलॻि अलॻि एक्टिविटीज़ कयूं आहिनि? जेकॾहिं तव्हां शेयर करे सघो त बिल्कुलु शेयर कयो। मां कोशिशि कंदी आहियां जेतिरो पॉसिबल हुजे असां एक्टिविटीज़ शेयर कयूं। मोस्टली त सभु असां लॉकडाउन में कुकिंग ई करे रहिया आहियूं लेडीज़। तव्हां हिन ॻाल्हि ते मूंसां सहमत थींदव की मैक्सिमम माण्हू त असां कुकिंग ई करे रहिया आहियूं, छो त खाइण खां सवाइ त ॿियो कुझु सम्झ में नथो अचे लॉकडाउन में। खैर हाणे थिया आहिनि राति जा 9:30। असांजी रोटी पाणी थी वई आहे। असां राति जो साबूदाना खाधा आहिनि। हालांकि असां एकादशी न रखी हुई अॼु, जीअं मां तव्हांखे पहिरियों ॿुधाए चुकी आहियां। हाणे ध्रुविका कान्हे, न त ध्रुविका जो थोरो ॻाल्हाइण मां तव्हां सां अॼु कोई प्लान कयो हुयो की ध्रुविका ऐं मां वेही करे असां तव्हां सां ॻाल्हाईंदासीं। ध्रुविका अॼुकल्ह जाम गाना वाना ॻाइण लॻी आहे, त सोचियो हुयो, बट हाणे उहो वई आहे पंहिंजे मामे जे घर मामा मामी सां मिलण। त थोरी देरि खां पोइ ईंदी उहा 10:30 ताईं। घर में वही वही वो भी जाम तंग थी वई, बेज़ार थी वई हुई। हुनखे लॻेसि पियो मम्मा मूंखे किथे त वठी हलो, मूंखे किथे त वठी हलो, ऐं ॿिए किथे वञण खां इहो सेफ आहे की मुंहिंजो भाउ भाॼाई पासे में ई रहंदा आहिनि। त मां चयोमांसि ठीकु आहे, तूं मामा जे घर वञण थी आहे, पोइ थोरो त चेंज मिलंदुसि हुनखे। सो चलो हाणे इहो व्लॉग हिते ई एंड था कयूं। साबूदाना जी रेसिपी तव्हां एंजॉय कयो, ऐं मिलूं था सुभाणे ॿिए व्लॉग में हिकु नए टॉपिक सां, हिकु नई रेसिपी सां, ऐं हिकु नए अनोखे वीडियो सां। तेसि ताईं शुभ रात्रि, जय झूलेलाल। तेरे है मेरे जैसी कोई नहीं है, तू है मेरा तताने, तेरा गिटार है, तू है मेरा। पुसियल साबूदाना, राइस ब्रैन ऑयल, खंड, पटाटो, रोस्टेड पीनट्स पाउडर, जीरा पाउडर, सावा मिर्च, करी पत्तो, सेंधो लूणु ऐं कारा मिर्चनि जो पाउडर। सभिनि खां पहिरियों गैस ते रखंदासीं तई या फ्राई पैन। अॼु मां फ्राई पैन में ठाहिण वारी आहियां। उन में मां विधो आहे 2 टेबल स्पून राइस ब्रैन ऑयल। हाणे असां हुनखे ऑयल खे गरम थियण ॾींदासीं। उन खां पोइ असां विझंदासीं हिकु मीडियम साइज़ जो पटाटो, जेको मां हिते सनो सनो वढे रखियो आहे। उहो पाणीअ में रखियो आहे जीअं कारो न थी वञे। त हाणे असां उहो उन में रखंदासीं ऐं जेसिताईं फ्राई कंदासीं जेसिताईं पटाटो ॻड़ी न वञे। थोरो मिक्स करे असां हिन खे पकाईंदासीं। हिन में हाणे विझंदासीं सेंधो लूणु, छो त विर्त जे लाइ साबूदाना था ठाहियूं त सेंधो लूणु विझी करे असां हिनखे ढकणु लॻाईंदासीं। हिन सां इहे पटाटो जल्दी ॻड़ी वेंदो। गैस खे कई आहे स्लो। हाणे असां चेक कयूं था पटाटो, ॾिसो मस्तु ॻड़ी चुको आहे। हिनखे थोरो मिक्स कंदासीं ऐं हाणे असां हिन में विझंदासीं कड़ी पत्तो ऐं सावा मिर्च। सावा मिर्च असां सॼा यूज़ कंदा आहियूं, तव्हां कटे करे बि विझी सघंदा आहियो। उन खां पोइ साबूदाना जंहिंमें असां पुसाए रखिया आहिनि, हुन में असां विझंदासीं 1 टेबल स्पून खंडु, थोरो सेंधो नमक स्वाद अनुसार, अधु चमिचो कारा मिर्च, 2 चमिचा रोस्टेड पीनट्स जो पाउडर ऐं थोरो जीरा पाउडर। तव्हां इहो स्किप बि करे सघंदा आहियो अगरि तव्हां विर्त में जीरो न खाईंदा आहियो। इन मां कहिड़ी बि शइ जेका तव्हां विर्त में न खाईंदा आहियो उहो तव्हां स्किप करे पंहिंजे हिसाब सां ठाहे सघंदा आहियो। असां इहो सभु विझंदा आहियूं। हाणे मां हिनखे मिक्स करियो आहे
इन्हनि खे त पहिरियों ई मिक्स करे पोइ असां पटाटे में मिक्स कंदासीं ताकी असांजा साबूदाना जेके आहिनि उहे छुॾिया ठहनि। त साबूदाना खिलियल खिलियल ठाहिण लाइ 2 टिप्स हूंदियूं। साबूदाना अगरि चङी तरह पुसियल हूंदा त मस्तु ठहंदा ऐं जेको बि तव्हांखे विझणो आहे पीनट्स पाउडर ऐं मसाला उहो सभु तव्हां अलॻि सां पहिरियों विझी करे मिक्स करे उन खां पोइ तव्हां तईअ में या फ्राई पैन में मिक्स कयो त तव्हांजा साबूदाना खिलिया खिलिया ठहंदा। हाणे असां हिते ढकणु लॻाए सिजाए रखिया। 2 मिंटे खां पोइ असां चेक कंदासीं असांजा साबूदाना ठही करे रेडी थी हूंदा। पुसाइण लाइ तव्हां पहिरियों उनखे चङी तरह धोई वठो ताकी वाइट पाउडर जेको उन में उहो निकिरी वञे। उन खां पोइ तव्हां साबूदाननि जे लेवल जेतिरो पाणी विझी करे उनखे घटि में घटि 2 खां 3 कलाक पुसाईंदो त तव्हांजा साबूदाना जाम सॉफ्ट ठहंदा। तव्हां पीनट्स जो पाउडर पंहिंजे हिसाब सां रिक्वायरमेंट जे हिसाब सां टेस्ट जे हिसाब सां घटाए वधाए सघंदा आहियो। हाणे असांजा साबूदाना ठही करे रेडी थी विया आहिनि। असां कंदासीं सर्विंग। त सर्व करण लाइ असां हिकु प्लेट में साबूदाना पाईंदा। वीडियो पसंदि आयो हुजे त लाइक करे शेयर कजो ऐं चैनल खे सब्सक्राइब करे घंटी वॼाइण न विसारिजो। जय झूलेलाल।